जल जलालहू जान जमाल। पाने सूरत पिरीं जी, पाने हुस्न कमाल। पाने पीर मुरीद थे, पानी पान ख्याल। सब सबोई हाल, मंझाई मालूम थे। पाने पसे पान के, पाने ही महबूब। पानी खलके खूब, पानी तालिब तंजो। शाह इनायत खां वठी मोइन ठटवी ताईं सुल्तान औलिया मोहम्मद ज़मा लुमारी वारे खां नांगे जे ओतारे जे रागिन ताईं रिहाणियूं बार बार थियूं आहिनि। संदसि लाड़ तरफ़ अचण जो सबूत संदसि शाइरी में इस्तेमालु थियल ॿोली मां बि लॻाए सघिजे थो। शाह साहिब जी ज़ुबान जेका आहे सा लाड़ जी ज़ुबान आहे। पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे कि माण्हुनि खे जो पढ़ण में ईअं था महसूसु कंदे असांजो ई तलफ़ुज़ आहे, हर कंहिंजो कोन्हे। तलफ़ुज़ लाड़ जो ऐं आसान आहे, को मुश्किल मसइलो कोन्हे। त इहे सभु तजुर्बा जेके शाह साहिब खे थिया से माण्हुनि सां मिलण जे करे थिया। ॿी जेका ॻाल्हि जेका मजमूई तौरु चवणु खपे उहा हीअ त आम माण्हू सां जेको शाह साहिब जो रब्तो जेको वास्तो थियो त उन मां हुन जेको पंहिंजो रवैयो हो सो माण्हू ॾिठो, जेको माण्हुनि जो रवैयो हो सो पाण ॾिठईं त कहिड़ी हुनजी ज़िंदगी आहे। मिसाल मारू माण्हू जेके ग़रीब माण्हू आहिनि, आणीनि चाढ़ीनि ॾुस ॾियाणी सुमरा, त इहा जेका सूरत हाल ॾिठईं उन्हनि सां हमदर्दीअ उन्हनि जी ज़िंदगीअ जो अक्स असांखे ॾेखारण लाइ करे ऐं सारंग जो सुर पढ़ंदासीं त चिटी ॻाल्हि हुन में आहे त माण्हुनि जी जेका हालत आहे, माली हालत सां कहिड़ी आहे, हुनजी ज़िंदगी कीअं आहे, जीवत कीअं थी गुज़रे, कहिड़े नमूने कहिड़ी हुनजी सोच आहे। जंहिं शइ खे अॼु असीं कल्चर था चऊं उनजो ख़ासि मक़सदु सोच सां बि आहे। माना लिबास बि ॻणिजे थो, पर लिबास बुनियादी ॻाल्हि कोन्हे, लिबास त बदिलजनि पिया, पर सोच जेका आहे हिते जे माण्हुनि जी, ॿाराड़ी जा माण्हू, ग़रीब तबिको, उन्हनि जी सोच इहा आहे त कंहिंखे न ॾुखोइजे। त शाह साहिब जे कलाम में बि इहे ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें असांखे मालूम थिए थो कंहिंखे बि न ॾुखोइजे, सभिनी सां सुठो रहिजे। शाह करीम जो वालिद बुज़ुर्गार जंहिंजे ख़ानदान मां आहे उते बार बार वियो आहे। शाह कादरी जे क़ब्रिस्तान में बार बार वियो आहे ऐं जरकस ॾिनाणी जे मज़ार ते बार बार वियो आहे। शाह करीम जे रोज़े ते बार बार आयो आहे। बड़ जो डोरो ते बार बार आयो आहे लतीफ़ साईं। तंहिंखां पोइ जेके बि गुजरात में जोगियुनि सां गॾु मंदर जेके बि ॾिठा आहिनि, राणासर ऐं द्वारका ऐं गिरनार, त इहे छाकाणि त लतीफ़ सरकार खे रूह जी राहत अंदाज़ो लॻायो त केतिरो अरसो जोगियुनि सां गॾु हिते गंज टकर ते नानी जो आस्थान आहे, काली जो आस्थान आहे, अञा ताईं उहा चबूतरी आहे जिते हिंदू माण्हू अञा ताईं वेंदा आहिनि, या जोगी जॾहिं वेंदा आहिनि अलाह ताला मकान तॾहिं हिते बाक़ाइदे निकिरंदा आहिनि। हिते मथे ई हिते टकर ते आहे निहाल शाह जी मज़ार आहे। हुतां अची पोइ निहाल शाह ते हिकु राति रहनि था, पोइ हुते नानी ते हाज़िरी ॾियनि था, तंहिंखां पोइ ॿिए पासे था वञनि। अव्हांखे हैरानी थींदी त मकली ते वेंदे मथे चढ़ंदे हिकिड़ो मंदरु आहे, मंदिर जे पासे में हिकिड़ी ग़ार आहे, इन ग़ार में लतीफ़ साईं चिलो कढियो आहे। पोइ हिते जॾहिं मंदर वारनि पोइ पंहिंजी साईं सादगी ॾेखारी, पोइ हुनखे मुस्लमान कयूं, हिंदू कयूं।
पोइ उन जुलूस निकितो वरी मथे मखदूम हाशिम ठटवी अथई त हाशिम ठटवी जॾहिं ॾिठो त असली रंग में जॾहिं साईं खे ॾिठई ऐं मखदूम ठारो जेको लतीफ़ साईं जो घाटे में घाटो दोस्त हो हिकिड़े पासे जोक शरीफ़ वारो साईं बुज़ुर्ग ॿिए पासे लुहारे वारो दरवेश ऐं मखदूम ठारो जंहिंसां लतीफ़ साईं जी बाक़ाइदे ख़तो किताबत बि हली आहे ऐं उन ते बि बाक़ाइदे लतीफ़ साईं उते बि हाज़िरी ॾींदो हो हू दरवेश बि मखदूम साईं वटि वेंदो हो मखदूम हाशिम ठटवी जेको पंहिंजे वॾे मौलवियुनि जे अटाले सां जॾहिं ख़बर पईसि त उते राग थो थिए त पंहिंजे अटाले सां गॾिजी वियो आहे भिटर या अब्दुल हुसैन सागी लिखी आहे ॻाल्हि त लतीफ़ साईं चयो त बाबा आलम पिया अचनि हीअ तमूरा रखियनि कोठरी में बंदि करे छॾियो त जॾहिं वेठा ख़ुशि ख़ैराफ़त थी या मौजूदे ज़माने वांगुरु शायदि हली हूंदी पोइ साईं पुछियो त मखदूम साहिबु चयो त साईं असांखां पुछो त असांखां ख़बरूं चारूं वठो चई त आउं सम्झी वियो आहियां ऐं ख़बरूं करियो त मखदूम हाशिम ठटवी फरमायो त असांखे ख़बर पई आहे त अवां जहिड़ा दरवेश सूफ़ी अवां वटि राग थो थिए ऐं शरीयत में इहो जाइज़ कोन्हे साईं फरमायो त बिल्कुलु राग थिए थो आउं तव्हां खां हिकिड़ो सुवाल थो पुछां उन में मूंखे मुतमइन करियो पाण बि मुतमइन थियो त पोइ जब चवंदो तीअं कंदुसि लतीफ़ साईं फरमायो त सम्झो त हिकिड़ो वणु साओ आहे ऐं गर्मीअ जे मौसम में मंझंदि जे टाणे में जानवर ॿकरियूं मेंहियूं ढगियूं अची हिते छांव में साही थियूं पटीनि ऐं इंसान बि जेको थको मांदो उन ते अचे थो साही थो पटे पर उनखे पाणी मिले पियो जेको तलाउ आहे उहो आहे किने पाणी जो तलाउ हाणे असां जेको अंदरि दिलि आहे सा इन साए वण वांगुरु आहे पर जेको नफ़्स आहे सो उन किने पाणी जे वांगुरु आहे हाणे तव्हीं ॿुधायो त इहो किनो पाणी हुन वण खे वढे छॾियो जेको किने पाणी ते साओ आहे त चओ न न इहो शरीयत में जाइज़ आहे मखदूम साहिब जो ईअं चवण साज़ जेके कमरे में बंदि पिया से वॼण शुरू थी विया भिटाई साईं रहमतुल्लाह ताला जीअं छटे में ईंदा हुआ त उहा सरज़मीन ही आहे तव्हां साम्हूं हिन पासे बि छिके सघो था त हीअ हुज़ूर हुजरो चवंदा हिते मखदूम मोइनुद्दीन जी मज़ार शरीफ़ आहे हिते जो साईं जिन जो भिटाई साईं जो अचणु थियो आहे पर असल में जेका भिटाई साईं जी कचारी रिहाण थी आहे उहा छटे शहर में शाहजहान मस्जिद खां ओले तरफ़ रस्तो वञे थो उते रस्ते जे हज़रत मखदूम अबुल क़ासिम नक्शबंदी रहमतुल्लाह ताला जो हुजरो हो जेके हुज़ूरी हुजरो करे चयो वेंदो हो छटे शहर में आहे उते भिटाई साईं ईंदा हुआ मखदूम मोइन उते हूंदो हो उते मुलाक़ात थींदी हुई रिहाण थींदी हुई ऐं कॾहिं कॾहिं भिटाई साईं रहमतुल्लाह ताला जे छटे शहर में आगर महल में बि आयो आहे जिते हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह ताला जो पंहिंजो वॾो मदरसो हो उते बि भिटाई साईं जो अचणु थियो आहे आख़िरी मरतबो हीअं बि थियो हो त भिटाई साईं हज़रत मखदूम मोइनुद्दीन सां घणी कचारी कंदे पाण दोस्त खां मोकिलाए जॾहिं भिट पहुता त उते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला खे ख़बर पई त मखदूम मोइनुद्दीन ठटवी वफ़ात करे विया आहिनि हीअ जहान छॾे विया आहिनि उते ई हज़रत भिटाई साईं रहमतुल्लाह ताला शेर चयो त अॼु न ओताकनि में तालिब तवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मूं मारीन जेके जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया इहो शाह साहिबु शेर हज़रत मखदूम मोइनुद्दीन ठठवी रहमतुल्लाह ताला जे वफ़ात ते चयो उनखां पोइ हज़रत भिटाई साईं रहमतुल्लाह ताला जो ठटे में अचणु को बि साबित न आहे जेकॾहिं भिटाई खे ॾिठो वञे त भिटाई सॼो लाड़ जी ॿोली शाइरी में तव्हां ॾिसो त अदियूं का हलनि जी छपर मूं से संग थियो लाहींदी हुअसि लिङनि खे मलीरा मेंदी विंदर आऊं वेंदी आरी ॼाम अजो करे आई आऊं खीअण पीअण या अहिड़ा के लफ़्ज़ आहिनि आंखे
आई जे वरे त्यूं वरो आई जे वरन वारियूं, वरे त्यूं वरो आई जे वरन वारियूं, तांगे हिन जागे जागे हिन जबल जो तांघींदसि तरो। हाणे इहे लफ़्ज़ जेके आहिनि तांघींदसि तरो, तांघे में ताणे ॿध पंहिंजो तुरो, तांघो छा आहे? तांघे वारा लफ़्ज़ बि त लाड़ सां लागू आहिनि। तांघे में ताणे, तांघे झाकींदसि जबल जो तांघे त हिन जागे हिन जबल जो तांघींदसि तरो, जतन साण ज़रो नींहं निबेरन न थिए। या तांघे में ताणे ॿध पंहिंजो तुरहो, उन्हे में हाणे कोन ॾींदई को ॿियो। हाणे इहे जेके बि लफ़्ज़ आहिनि, इहे जेके बि अल्फाज़ आहिनि, इहे लाड़ जा आहिनि। तव्हां सॼे लतीफ़ जे रिसाले खे पढ़ी अचो त तव्हांखे किथे बि मां कोन मिलंदी। हर जॻह ते भिटाई साईं जेको आहे सो हेठां ई में वियो आहे। जेकॾहिं भिटाई हेठां ई में आहे, जेकॾहिं भिटाई नंढड़ाई में आहे, जेकॾहिं भिटाई निवड़त में आहे, त पोइ सम्झो त असीं लाड़ वारा सभु निवड़त में आहियूं, त पोइ भिटाई लाड़ जो आहे। लाड़ जी किरत खे कुंभारनि जे खे कुंभार खे सम्झायो अथसि, निहाईअ खां नींहं सिख मुंहिंजा सिपरी, सड़े रातो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे, या मूंखे था मारीनि लोहा लोहारनि जा। अहिड़े नमूने सां हुन सॼी सिंध में जेके जेके शयूं आहिनि, जेके जेके कम जा औज़ार आहिनि, जेके जेके जंहिं माण्हू जिन शयुनि सां वाबस्ता आहिनि, उन्हनि माण्हुनि सां लतीफ़ साईं ज़रूरु मुखातिबु थियो आहे। ऐं किथे बि भिटाई जे ॿोलीअ में तव्हां मां कोन्हे, भिटाई जी ॿोली में आऊं तूं असीं आहे, तो मूं असीं, आई अव्हां आ, इहे लफ़्ज़ आहिनि। किथे बि भिटाई मां तव्हां ऐं हेठि या मथां खे न ॾिठो आहे। शाह साहब उतां खां बदीन तालुके में मौजूद बड़ जे ढोरे ते पहुतो, जिते जतन जो वॾो ॻोठ अञा बि मौजूदु आहे। उते बड़ जी छांव में अची वेठो, जिते रमज़ान जत ऐं साईं वॾल सां संदसि मुलाक़ात थी। उते हिकु संदसि वॾी मौत क़ुद माई गंगा जतन मानी कई। जॾहिं हू संदसि मानी खाइण लाइ घर पहुतो त मानी खाइण खां पहिरीं ॾाची जे खीर में पाणी मिलाए लस्सी ठाहे खेसि ॾिनी, जंहिंखे उस्त चवंदा आहिनि। शाह साहब उहा लस्सी पीती ऐं बड़ जे ढोरे जे जतन सां इहा मुलाक़ात हमेशह शाह साहब खे यादि रही। खूहे महल बन मारियूं पखा संदसि पन, उस्त जो उठिन जो मांखे रहियो मन, मूं कचो ई क़बूलियो ॾुधो मंझां ॾाचिन, जीअ में जत रहनि ॿी परूथणी पासे भायां। बड़ जे जतन मथां शाह कॾहिं बि भेरो न भॻो। जॾहिं बि हुन पासे आयो त हिननि जतन सां ज़रूरु मिलंदो हो। उन पासे जे जतन खे अॼु बि सवें कड़े जा बैत बरज़बान यादि आहिनि। अञा ताईं बड़ जे ढोरे ते शाह जो राग थींदो आहे। हवालो अचे थो त मतिलबु बड़ जो ढोरो जेको आहे उते जो अब्दुल अज़ीम शाह हो, उन उते लिखियो या भिटशा ते अची लिखियईं। इस्माइल खावड़ी जेको ख़लीफ़ो शाह साहब जो, त उन सिलसिले में मदद कई आहे। पर हाणे त उन्हनि ॻाल्हियुनि खे केरु अहमियत कोन थो ॾिए, विसारे चुका आहिनि, विसारणु न खपे। हिते जायूं 2 कमरा बि ठहियल आहिनि, पर हाणे उन्हनि केरु अचे वञे कोन थो, पाण बुरी हालत में आहिनि। त यादगार तौरु बड़ जो ढोरो जेको आहे सो शाह साहब जी ज़िंदगी में अहमियत रखे थो। जो चयोसीं ॾखण बदीन ॾे शाह साहब आया, त जत शाह साहब जा ख़ासि मुरीद हुआ, मर्द बि ऐं औरतूं, जिन खे शाह साहब जो रिसालो यादि हो। ऐं उन्हनि जो वास्तो हितां साॻी असांजी एरिया साॻी आहे, कच्छ ताईं बि हो। कच्छ में बि शाह जे रिसाले जा कलमी नुस्ख़ा रहिया आहिनि, जितां बि के माण्हू खणी आया आहिनि। माउं सुमार शेख बि उतां मारवी सुर जा बैत आंदा, ॿिया बैत आंदा। मूं जतन ते हिकिड़ो ख़ासि मक़ालो लिखियो, डॉक्टर उमेरान में छपियो, पर डॉक्टर जब्बार जॾहिं लाड़ में कॉन्फ्रेंस थी हुई, उन में मक़ाला उन में लतीफ़ जे हवाले सां, त लतीफ़ त पुन्नुअ खे ॼाम बि सॼो आहे, ॼामोट बि सॼो आहे, बलोच बि सॼो आहे, जत बि सॼो आहे। पर जॾहिं हुते मिलिजे थो त जत त बरोच आहिनि ई कोन, बरोच पोइ आया आहिनि 11वीं 12वीं सदी में। जतन जो ज़िक्र चचनामे में मिले थो, जत ऐं मेद। त मुंहिंजे ख़्याल में जॾहिं लतीफ़ साईं ससुई जा पेरा खयां ऐं लस ॿेले वियो, पोइ जेका
जदगाल वियो आहे। बलूचिस्तान में हिकिड़ो ख़ितो आहे मकरान खां थोरो परे जदगाल। तंहिं करे ससुई जे करे या जदगालियुनि जे करे या वरी कच्छ में जॾहिं वियो आहे त रुॻे जत आहिनि। कच्छ में जेके बि लतीफ़ जा हाफ़िज़ आहिनि से सभु जत आहिनि। अव्हांखे सुठे में सुठा लतीफ़ जा सुघड़ जत मिलंदा। समुंड साइड ते जेको जत रहे थो या जेके इहे ज़ातियूं आहिनि इन्हनि वटि लतीफ़ सां मोहबत ऐं उन्हनि जा बाक़ाइदे हाफ़िज़ आहिनि ऐं तशरीहूं था कनि ऐं रातियुनि जो उन्हनि जे ओताकुनि ते इहे कचहरियूं थींदियूं आहिनि। लतीफ़ ते वेही हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं वेही बैत ॾींदा आहिनि ऐं लतीफ़ जी बैत जी अदायगी जेका जत थो करे या जेको इन ॿाहिराड़ी जो अणपढ़ियल माण्हू बि जेका अदायगी थो करे उहा असांजे पढ़ियल लिखियल माण्हू खां बि न थींदी। मुंहिंजो पाण जॾहिं वञणु थींदो हो पंहिंजो ड्यूटीअ सां गई सही नौकिरीअ जे सहारे ॻाढ़ो साइड या बगाण या इन पासे त मुर्गर ऐं जत हिननि सां जॾहिं कचहरी थींदी हुई त उहे लतीफ़ जा हाफ़िज़ लॻंदा मूंखे। हिकिड़ो बैत ॾिनो हिकिड़े दरवेश चवंदा खारे जीअं खरनि वाहण सभई वासी सुवण जीअं सेणनि मिठो साह न मटियो। हू त हाफ़िज़ आहिनि लॻे पर मूंखे सेण खारे जीअं खरनि सुवण ऐं लफ़्ज़ गाहण असांजो जेको शहर जो दानिश्वर आहे उनखे कहिड़ी ख़बर त सुवण छा आहे। हाणे इहो मुंहिंजे मुर्शिद जो मुशाहिदो हो। इहो असां वटि समुंड में गाह थींदो आहे हिकिड़ो सुवण जंहिंखे जॾहिं असांजी गऊं मेंह जॾहिं उनखे खाईंदी त उन में छा थींदो उनजो खीरु हिकिड़ो त घाटो थींदो ॿियो ख़ुशबूदार थींदो ऐं उहो खीरु जेकॾहिं को माण्हू हिकिड़ो सेर खीर जो पी थो वञे पर उहो खीरु एॾो ताक़तवर आहे जो अधु सेर बि मस पी सघंदो। चवनि था त जॾहिं शाह साहिब पंहिंजो रिसालो कंहिं कैफ़ियत में अची करार ढंढ में उछलाए छॾियो हो त संदसि वफ़ात खां पोइ बड़ जे ढोरे जे जतन अज़ीम शाह बड़ वारे खे बैत लिखाया हुआ जिन बैतनि मां शाह जो गंज तयारु थियो हो जंहिं मां अॻिते हली रिसाला छपिया। इहो रिसालो जेको बड़ जे ढोरे ते तरतीब ॾिनो वियो इहो रिसालो शाह जी वफ़ात खां 42 साल पोइ मुकमल थियो। 680 सुफ़नि ते मुश्तमिल हुयो। अञा ताईं तमर फ़क़ीर जी वॾी ओताक में रखियलु आहे। जत ऐं होत जे किरदार खे एॾो सिंगारियो आहे शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजी शाइरीअ सां जो सच बि असां वटि सिंध में या लाड़ जे हिन सॼे इलाइक़े में होत ऐं जत हिकिड़ी महबूब जी अलामत तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। जत माना महबूब, होत माना महबूब। इहे ॿ शयूं जेके आहिनि सो अता जे कयूं सो माना शाह पंहिंजी शाइरी जे ज़रिए हुसन बख़्शियो ॿिन्ही ज़ातनि खे जो उन्हनि खे एॾो ऐं उहो इन करे त भाउ जत जेकॾहिं ससु जा महबूब हुआ त असांजा महबूब आहिनि ऐं उन करे उन्हनि जतनि सां जेको तइलक़ रहियो ऐं जत अॼु बि उन तमामु घणी शाइरी ॻाइनि था ऐं जतनि जो शाह करीम सां बि तइलक़ रहियो, जतनि जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां बि तइलक़ रहियो। इहो ई सबबु आहे जो जॾहिं शाह साहिब जी शाइरी हथु न चढ़ी त शाह अज़ीम 7-8 साल खां पोइ जेको संदसि अज़ीज़ हो उहो बड़े ढोरे ते अची वेठो ऐं जतन खां शाइरी ॿुधी। पोइ उहा ई शाइरी जो वॾो शाह जो जेको गंज आहे जंहिंमां शाह जा रिसाला थिया आहिनि इन में घणी शाइरी जेकी आहे सो बड़ जे ढोरे ते जतन खां ॿुधी पोइ कलमंद करे शाह अज़ीम जेको आहे सो वञी उते पेश कई हुई ऐं शाह अज़ीम जी क़बर बड़ जे ढोरे ते आहे। साईं जॾहिं पंहिंजे उतां आस्थाने खां गुम थी वियो त उन खां पोइ इहा ख़बर पई त साईं आहे कोन को वियो हलियो आहे कहिड़े पासे वियो आहे केॾांहुं वियो आहे। ओचितो असांजे ॻोठ में माई गंगा उते चयो हिकिड़ो छोकिरो आयो आहे उहो ॾिसो अलाए केरु आहे छा आहे कीअं। तॾहिं उन माई गंगा जेको आहे सो पुछो बाबा तूं उहो छोकिरो त कोन आहीं लतीफ़ जेको साईं जो गुम थी वियो चई हा उहो आहियां। पोइ हुनखे वठी अची पखे जे घर में विहारियईं।
पोइ उते हुनखे उठियुनि अची मूंखे उञ लॻी मूंखे पाणी पीआरियो पोइ उठियुनि जो खीरु जेको उन में थोरो पाणी मिलाए ॾिनई चई यको उठियुनि जो खीरु हूअं गरम हूंदो आहे त थोरो पाणी मिलाए हुनखे पीआरी तंहिंखां पोइ साईं उहो पाणी पीतो तंहिंखां पोइ साईं उन पखीअ घर में वेठो पोइ साईं उन ते हिकिड़ो बैत ॾिनो आहे पखीअ जे घर ऐं उन खीर ते हाणे उन बैत में कुझु मूंखे यादि बि कोन थो अचे जंहिंमें चयो त उस्त जो उठियुनि जो माखे रहियो मन जीअं में जत रहिया ॿी पिरे थणी सभु पासे इहो साईं बैत ॾेई तंहिंखां पोइ साईं जेको आहे सो हितां खां पोइ हितां शाह जा कीर त चवनि असां खां 2-2.5 किलोमीटर हेठि आहे साईं उते वियो आहे उतां खां पोइ अली बंदर पोइ हितां खां साईं जेको आहे सो वरी इंडिया लाइ मूं कयो आहे पोइ इंडिया लाइ इन तरफ़ जेको सो साईं वियो आहे ऐं साईं जो कलाम जेको हो साईं खां पोयां जेको करार ॾंड में अचूं गुम थी वियो उछले छॾियो साईं उहो कलाम हिन असांजे ॻोठ में अज़ीम फ़क़ीर जत लिखियो पोइ इहो चवंदो पोइ हाणे जतन वटि का सवाइ इहो ॿी कंहिं जॻह ते साईं जो कलाम कोन मिलंदो हिते बरे सगीर जत टोटल हिते वेंदा हुआ सावणी मौसम में तक़रीबन 250-300 घर हूंदा हुआ पोइ जेको आहे सोचियोसीं हाणे असांखे हीउ कलाम जेको उहो लिखी पूरो करे ॾियो पोइ अज़ीम फ़क़ीर इहो लिखियो हर जत वटि कंहिं वटि 5 बैत हुआ कंहिं वटि 10 हुआ कंहिं वटि 50 हुआ कंहिं वटि 60 हुई इन हिसाब सां लिखी उहो कलाम जेको सो पूरो जेको सो हिन ॻोठ में कयो वियो अज़ीम फ़क़ीर कयो उहो जतो जो हिन वक़्तु बि हिन ओलिया में उहो उन्हनि जो आस्थानो मौजूदु आहे जो हिन वक़्तु जेको गंज शरीफ़ जेको भिटशा ते आहे उहो हिन ई ॻोठ बड़े जो ढोरे जो हिन ई जतन जो हितां जो लिखियलु आहे जेको हिन वक़्तु मौजूदु आहे जंहिं जत खे 2 बैत यादि न आहिनि त उनजी जतपी में शक आहे तंहिंजे करे हर जत 2 बैत जेके आहिनि उहे यादि आहिनि के त अहिड़ा जत आहिनि जिन खे रसालो पूरो यादि आहे इहो हिकिड़ो मिसाल जेको मुंहिंजी माउ उन खे पूरो रसालो गंज जेको उहो यादि हूंदो यादि हाफ़िज़ हूंदी जॾहिं बि को बैत ते थींदो हो त दुरवा साहिब वारा बि आया हुआ बलोई साहिब वारा बि आया हुआ त बैत जॾहिं ॾींदा त उन्हनि खे बैत में थोरी मुंझ थींदी त असांजी माउ खां पुछंदा हुआ त ॾाढी हाणे ॿुधाए हीअ बैत जेको तव्हां साल करे ॿुधायो हीअ लफ़्ज़ आहे या हीअ लफ़्ज़ उनखे ॿुधाईंदा इहो लफ़्ज़ कोन्हे को इहो लफ़्ज़ आहे साईं जिन हिन इलाइक़े में तमामु घणो अरसो पंहिंजो गुज़ारियो शाह लतीफ़ साईं ऐं उन में बड़ जे ढोरे ते हुन पंहिंजो ख़ज़ानो जतन खे बि ॾिनो जतन वटां फ़क़ीर अज़ीम उहो गॾु करे वरी असां ताईं पहुचायो हिन वक़्तु बि हिन इलाइक़े में हज़ारे हाफ़िज़ शाह साईं जा रहनि था जेके शाह साईं जो ख़ज़ानो हिन दौर में बि गॾु करे रहिया आहिनि ख़ुदि शाह साईं चयो त हूंदा ऐं रहंदा कल युग में कापड़ी नांगा पंहिंजे नफ़्स खे निवड़ियो पिया नींदा कंहिंखे कीन चवंदा को दर्द असांजे दिलि में शाह साहब जो बड़ जे ढोरे ते बार बार क़याम ऐं उते रिहाणियूं ऐं कचहरियूं करण सबबि बड़ जे ढोरे में रहंदड़ जतन समेत आम माण्हुनि खे भिटाई यादि आहे संदसि शाइरी जा हाफ़िज़ मौजूदु आहिनि साबित संबद पंध जी खयाई साथप संभाए विझो हथ वागन में थी बांभण बाॾाए ही लकन में लीलाए हू वञी केच कराड़िया साबित संबद पंध जी खयाई साथप संभाए ॾिघा ॾाघा ॾेरनि जाओ केची विया काहे जेॾियूं ज़ात जतन जी अड़ांगी आहे मूंखे रोह में रुलाए वञी केच कराड़िया अमड़ आरे चले ॼणताऊं ॼाई 2-3 ॾींहं ॿारो चल के सूरन ॾिनी साई पुनू वठी आ पाण सां भेरो करे भाई सूरन सिरक साई मूंखे केची विझी आ कंध में केची विझी आ कंध में ॻणतिन गिराओ खणा तान खजे तिन आरी चंदा आओ फिरियाक जो फाओ मूंखे होत विझी आ हथ सां फिरियाक जे फाए कयो चलण खां चूर ससुई सिर ते खया सैनीअ जीअं सूर हुई मिसल हूर पर नींहं अची निर्वार कयो जजी जस जतन खे जिते जत रहनि ॻाढ़ा गुल गगन में मथां टोर टिलनि उस्त जो उठण जो माखे रहियो मन जीअं में जत रहनि ॿी पिरो थड़ी पासे छॾे मुंद बंभोर में ज़ोरी वठी विया जत पसी ॾुख ॾेरनि जो ससुई छॾियो सत ओ पुनो संधी पत कहिड़ी रही केच में थियम सूर शरीर में जतन जा जेॾियूं पेर न छॾिया प्रिय जो विया होत करे हेॾियूं मूं कमीनी केॾियूं आहिनि उमेदूं वरी जवानीअ पीरी ते जदो त हथ ॾकनि नहो नचनि नक वहे नैण मन कुॾ न कंहिं काण वार न वेस मटायो आया पीरीअ जा पैगाम हे लिंग लड़ी लीड़ूं थिया विया गुणा ओ ञाण हे संध सभु ई साण पर जोबन रे जॾा थिया अॼु पुण उतर पार ॾे ताड़े कई तवार हारिन हर संभाया मुंहिंजा सरहा थिया संगार अॼु पुण मुंहिंजे यार
अॼु पुण मुंहिंजे यार वसण जा वेस कया अल्लाह। रात बि मीहड़ा वठा खेमिड़ियनि खे लकया वाचारनि जे मुल्क मथे रात बि मीहड़ा वठा हो रात बिलीहड़ा वठा रात बिलीहड़ा वठा किविड़ल खेल कया बादल जी मुल्क मथे रात बिलीहड़ा वठा। शाह साहब लाड़ जे इलाइक़े बड़ जे ढोरे खां रहम की बाज़ार कांजी कोट वेहग कोट रूपा माड़ी वियो। उतां खां वापसि वंगे पतान ते आयो जिते संदसि इंतिहाई प्यारे वेझे अज़ीज़ सैयद जमाल शाह सां मुलाक़ात कई जेको संदसि वफ़ात खां पोइ गादी नशीन बि थियो। संदसि तुर्बत भिट शाह में मौजूदु आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह जॾहिं लाड़ में अचे थो असां हुनजो सफ़र नसरपुर खां टंडो मोहम्मद ख़ान खां इन इलाइक़े खां थींदे जॾहिं शाह करीम ते अचे थो त उते लतीफ़ साईं वॾो टाइम पंहिंजे ज़िंदगी जो गुज़ारे थो। उते पंहिंजे ॾाॾे जे मथां मक़बरो जोड़ाए थो। उन जे लाइ सिरूं घुराइणु रहणु उते जे फ़क़ीरनि सां गॾु राग करणु इन में वॾो टाइम लॻे थो। एतिरे वक़्तु रहण खां पोइ शाह साहब रहमतुल्लाह अलैह वरी लाड़ जे तरफ़ खोरवा खां थींदो मुल्ला हसन जे तरफ़ अचे थो। हीउ उहो दौरु आहे जॾहिं पटियल दरिया पंहिंजो वहणु बंदि कयो आहे। 1758 अंदाज़नि इहो दौरु आहे। जॾहिं शाह साहब रहमतुल्लाह अलैह हिते अचे थो त उन ज़माने में पटियल जो वहकिरो ऐं अॻूणो औज कोन रहियो आहे जंहिंखे शाह साहब रहमतुल्लाह अलैह सुर में पंहिंजे में ॾहर में ॻायो आहे त पटियल तो में पूर अॻियूं न आहे आब जो सुके कहिड़े सूर पीअई वारी विच में। ज़बाने हाल सां पटियल जवाबु ॾिनो। पटियल चए पिरनि खे सारे आऊं सुको आहे ओलाको जसोतण जो जीअ में। इते वरी जत उथण वारा माण्हू जिन्हनि जो लतीफ़ साईं रहमतुल्लाह अलैह सां इश्क़ हो ऐं शाह साहब जी बि हुननि सां मोहबत हुई। उन्हनि जी पंहिंजी ॿोली जेका आहे उहा बि शाह साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे अंदाज़ सां ज़िक्र कई आहे जंहिंमें हिकिड़ो भिटाई साईं बैत चयो आहे त पाणी पटियल में अॻियूं न आओ जेको लफ़्ज़ आहे सो जातकी ॿोलीअ जो आहे। माण्हुनि मेड़ाओ कंहिं कंहिं भेणीअ इन ई नमूने सां पटियल जे भरिसां दरगाह मुल्ला हसन खे वेझो जतन जा ॿ वॾा सरदार हमर ऐं राधो। असुल नालो हमल आहे जंहिंखे असांजे सिंधी ज़बान में हमर चयो वञे थो। हमर ऐं राधे सां शाह साहब रहमतुल्लाह अलैह जी मुलाक़ात थी आहे जंहिंमें हमर वॾी ख़िदमत कई आहे। वॾो महिमान नवाज़ सख़ी माण्हू हो। शाह साहब रहमतुल्लाह अलैह खे रवानगी जे टाइम ते सिंध जे दस्तूर मुताबिक़ कुझु विखूं अॻियां वञी करे रवानो करे थो ऐं राधो जेको आहे उहो पंहिंजे ओताक ते ई शाह साहब रहमतुल्लाह अलैह खां मोकिलाए थो। उन वक़्तु सिंधी ज़बान में 2 पहाका ठहिया जिते राधो त सवेल खाधो। ओताक ते टाइम सां मानी मिलंदी हुई राधे वटि। टाइम गुज़री वियो त पोइ मानी कोन मिलंदी हुई। हमर वटि 24 कलाक मानी हलंदी हुई। इन जे करे सिंधीअ में चवणी आहे त जिते हमर तिते कहिड़ो खणिबो संबर। शाह साहब रहमतुल्लाह अलैह हमर खे वाखाणियो आहे जंहिंमें हिकिड़ो बैत चयईं छछ मिड़ोई छोरियूं माञर मुस न को। मुस बि जाती ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे माना मुड़ुस। छछ मिड़ेई छोरियूं माञर मुस न को रे हमर हेकड़े जत मिड़ेई जोइ अञा आरी सर होए जो थक न थर थिए। शाह साहब रहमतुल्लाह अलैह मुल्ला हसन खां पोइ इहो पटियल वारो इलाइक़ो ॾेई करे बदीन तरफ़ वञे थो। बदीन तरफ़ जिते अॼुकल्ह शाह लतीफ़ रोड आहे इते शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जे ख़ानदान मां सैयद लाल मोहम्मद शाह जंहिंखे ललाणी चवंदा हुआ
उन सां शाह साहिब रहमतुल्लाह अलैह सां अक़ीदत ऐं बिरादत ऐं रिश्तेदारीअ जे करे उन जे आस्थाने ते वञे थो ऐं रहे थो। उन जे बारे में बि शाह साईं रहमतुल्लाह अलैह पंहिंजे रिसाले में ख़ासि तौर ते सुर धनासरीअ में तमामु घणा बैत आहिनि, जिन मंझां हिकिड़ो बैत आहे उहो तव्हांजे ज़हन ते आउं ॿुधायां, जंहिंमें शाह साहिब रहमतुल्लाह अलैह ईअं बि चयो आहे, सैयद सुञाणी सैयद सुञाण पुरे पायड़ा। जॾहिं तोखे ख़बर आहे त हेॾे पाए वारो माण्हू आहे त पोइ तोखे हुन ॾांहुं छो न वञणु खपे। पायड़ा माना कासिद, सैयद सुञाणी को न पुरे पायड़ा, आखीअ में आॾो थिए सुञनि में साणी, आखीअ में आॾो थिए सुञनि में साणी, लाइक़ु ललाणी पीर विलायत वित जो, पीर विलायत वितरो। अहिड़े ई नमूने सां जमाल शाह सां हुनजी मुलाक़ात आहे। रहमकी बाज़ार में छा थींदो हुयो, उन ॿ टे सबबु हुआ। माना हिकिड़ो इहो त रहमकी बाज़ार उन वक़्त में जीअं त पुराण जे छोड़ ते हुई ऐं पुराण जे छोड़ जे करे उते अली बंदर बि हो जंहिंमें ॿेड़ियूं हलंदियूं हुयूं। उनखां थोरो अॻियां सिंधड़ी बंदर हो जेको पोइ सामूंडी ज़लज़लनि जे करे हलियो वियो हेठि। सिंधड़ी बंदर बि उते हो, अली बंदर बि उते हो। इन पुराण जो छोड़ जेको अची कंदो हो हुन में समुंड में, ऐं पोइ इहो जेको आहे सो पुराण जो पाणी अॻियां पियो वेंदो हो त पोइ माण्हू इन मंझि हितां माना रहमकी बाज़ार खां ॿेड़ियुनि में चढ़ी माण्हू सिंधड़ी बंदर खां ऐं अली बंदर खां थींदा सूरत बंदर वेंदा हुआ, ऐं जितां माण्हू बाक़ी पोइ जेको आहे सो वेंदा हुआ पंहिंजो मके वेंदा हुआ, हज वेंदा त माण्हू हितां वेंदा हुआ। शाह साहिबु उते ईंदो, उतां खां पोइ वरी उन पासे खां ई कांजी कोट हूंदो, उते वियो। पोइ वरी सुमरन जी जेकी हुई पंहिंजो गादी रूपा माड़ी विगे कोट, पोइ पाण उते बि वियो जो सुर बिलावल में वरी हुन पंहिंजो सुमरन जो ऐं उन्हनि जी बादशाही जो ऐं उन्हनि जे उन वेड़ जो ज़िक्र कयो आहे। शाह जी जेका निस्बत हुई सो फ़क़ीर लोक माण्हुनि सां हुई, सादा दिलि माण्हुनि सां हुई। जीअं खणी जत चवें, महरी चवें या ओठार चवें, उन्हनि माण्हुनि सां घणी हिन जी लऊं लॻियल हूंदी हुई। ऐं ग़रीब माण्हुनि से घणो करे घारींदो हो, जिन जा मेरा कपिड़ा हूंदा हुआ। उन्हनि खे वॾी अहमियत ॾींदो हो, चवंदो हो त जहिड़ा कड़ज ककड़ा तहिड़ा जायनि फुल, तिन सामियुनि जी सद मरां जिन जे गोदड़ीअ में गुल, अंदरि मुला मुल ॿाहिरि कोझा कापड़ी। तव्हांखे ख़बर आहे त पर्ट ऐं पड़ो जेका आहे सा हिंदवाणी पाईंदी आहे। हाणे हीअं आहे न, शाह साहिबु चए छा चयो, मूंखे नथा ॾीन जत मुल्क पंहिंजे, जे गघेरियुनि गॾीन त ॿियनि खां ॿीणूं कयां। हिकु पर्ट ॿियो पड़ो टियों ऐं ब्रह्मण बेआब, पर जे गगो हुजे गुलाब त करियां हुजत होतसि। हाणे सम्झ में अची वई ॻाल्हि त उहे रीतू रस्मूं ॾिठई त हीउ लिबास, हीउ कल्चर, हीअ सकावत, हीअ अदब, हीअ हिंदुनि जो आहे, हीअ जतन जो आहे, हीअ मुस्लमाननि जो आहे। इन करे शाह साहिबु उहे सभई। ऐं फ़क़ति तव्हां चओ था त शाह साहिबु लाड़ी ॿोली कोन, शाह साहिब जे बैतनि में तव्हांखे फ़ारसी मिलंदी, अरबी मिलंदी, संस्कृत मिलंदी, गुजर खे गजवील जूं, तारनि में तबरूं, इहे तबर लफ़्ज़ फ़ारसी आहे, ऐं गजवील लफ़्ज़ जेको आहे संस्कृत जो आहे। गुजर खे गजवील जूं, तारनि में तबरूं, हणे हाकमनि खे ज़ोर भरियो ज़बरूं, काक कंदी कबरूं, पसो पर ॾेयनि जूं। सम्झ में अचे पई ॻाल्हि त इहे न फ़क़ति तव्हां जेको था पुछो था त लाड़ी लफ़्ज़ चया आहिनि, लाड़ी लफ़्ज़ न चया आहिनि। शाह साहिबु हर ॿोली में अरबी लफ़्ज़ बि चया आहिनि। लहजो हुन वॾो इस्तेमालु कयो आहे। पाण लाल जो पूरी ज़िंदगी जो घणो हिसो जेको आहे सो सैर सियाहत ऐं सफ़र लाड़ जे माण्हू से गुज़रियो आहे, ख़ासि करे कच्छ जे माण्हू, सिंध ऐं कच्छ जे माण्हू से ख़ासि करे। कच्छ की ॿोली में बि हुन चया, हा एशा कच्छ जा बिरोही चयो आहे, एशा कनि बिरोही चयो आहे, बरोची चयो आहे, बुरो फादा बात जिन जी थांगो रवां थीशी, ॾीन पारसियूं पाण में एज़ा बिलीशी, पोइ इहे सूरनि जी सुशी सिंगाए वेनि सर्त। जीअं मारवाड़ जे पासे वियो त भेटाई साहिबु उते जी ॻाल्हि कई आहे, जीअं ढोल मारवी, ॿी वरी मारवी रखांसि खेत मारवी, त अहिड़े हिसाब सां हर कंहिं सूरमीअ खे जुदा जुदा लतीफ़ जेको रखियो आहे। त सीत पताई पातली डूबो दाज में खाए, करियर जैसी कामणी हथ लगे तो मुरझाए, पह पह पंद पहोरिए ऊस्ट ऊस्ट लक, डीबू लग मनार कर तुस्कर जैसी तिक, अरे सरो सीसो नीसरो मारू पासे लक। उत्तर देशा आवण्या दखण सावण्या, धोलो नरवर सेरिए धण बकर कणिया, पुछो कूंझणिया त कूणिहारी सजणे।
कुंजारत करे रहियो टोली टोली बीस सुते ढोल संभे तो उरले भागी ईस। तो भिटाई साहब जिते भी वियो आहे उते जी ज़बान, उते जी तहज़ीब, उते जी तमदन, उते जी रिवायत, उते जो कल्चर पूरो जेको सो पंहिंजे रिसाले में कतब आंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी मज़ार ऐं मस्जिद जोड़ाई, जंहिं लाइ हू घणो वक़्तु उते रहियो। हाणे भिट धणी जो पहिरियों त लाड़ ॾांहुं थियो आहे भेरो उन जे पंहिंजे ॾाॾे साईं शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे दरगाह ते वञणु, उन जी दरगाह ठहिराइणु। हाणे उते जेका मक़ामी तौर ते रवायत आहे तव्हां ॿुधी हूंदी त शाह अब्दुल करीम पंहिंजो मक़बरो ठहिराइण खां मना कई हुई, तंहिंजे करे ॼारियुनि जो वेढ़ हूंदो हो, बसि उहो उते उन में अंदरि क़बर हूंदी हुई, उहा का एॾी नुमाया कान हुई। पोइ शाह अब्दुल लतीफ़ खे इहो ख़्यालु आयो त हाणे मक़बरो ठाराइजे, ज़ियारतगाह हुजे। पोइ उन में जेके उन जा सजादा नशीन हुआ उन्हनि उनखे इहा रिवायत ॿुधाई त ॻाल्हि हीअ आहे, उन जे करे माल बि उते उन वेढ़े में नथो वञे। बसि इहो हिकिड़ो अलॻि थलॻि इहा जाइ आहे। पोइ भिट धणी उते चिल्लो कढियो आहे जेका रवायत आहे। हाणे उते हुजरो अञा ताईं शाह लतीफ़ जो ठहियलु आहे शाह करीम में। पोइ उते चिल्लो विलो कढियो अथनि। पोइ रूहानी तौर ते जेको पोइ चवंदो मूंखे हाणे इजाज़त मिली आहे, ऐं उनखां पोइ उते साफ़ु कराए ऐं उते उहो मक़बरो ठारायो अथनि। पोइ इहा जेका मशहूरु रवायत त पाण मुल्तान मां काशी वठी आया आहिनि, राज़ा मुख़्तलिफ़ हंधनि तां वठी आया आहिनि, उहो उते हिकिड़ो हूंदो हो कंडे जो वणु हो, जेको असां त रुॻो थुड़ ॾिठो, हाणे त उहो थुड़ बि कोन्हे को, पर उहो वणु हो जंहिंजे हेठि वेही टेक ॾेई जंहिंजे साम्हूं राज़ा कमु कंदा हुआ, उन्हनि जो कमु ॾिसंदो हो। ऐं पोइ बि उते मस्जिद बि ठहिराई हुई जेका बि अञा ताईं मौजूदु आहे। त उहो हुजरे ते शायदि जेको कुबो ठहियलु आहे उहो त पोइ ठहियो हूंदो। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो सौंसदो तालुक़ जेको आहे सो लाड़ सां आहे। साईं जो तड़ ॾाॾो जेको आहे साईं अब्दुल करीम हिते हिन शाह करीम बुलड़ी में उन्हनि जी पैदाइश थी। साईं जो वालिद साहब हिते रहंदा हुआ, इहो पोरियो कंदा हुआ, उन्हनि जो को कमु हूंदो ॿनी वारे जो। ऐं साईं जो ॾाॾो जेको आहे साईं लतीफ़ साईं जो उहो बि हिते ई मदफ़ून आहे, हिन साम्हूं उन्हनि जो दरगाह आहे। ऐं साईं जो जेको ॾाॾो साईं करीम जो वालिद साहबु आहे उहो बदीन में मदफ़ून आहे, शाह बदीन मुक़ाम आहे, मीरवा जे कप ते उलानी पासे उते। साईं जी सौंसदो जेको उन्हनि तालुक़ आहे हिन लाड़ वारनि सां आहे। साईं लाल मोहम्मद शाह नालो साईं जो, ऐं साईं अब्दुल करीम साईं जो वालिद साहबु। शाह साहब लाड़ में घणो वक़्तु उन वक़्त जे आलमनि ऐं बुज़ुर्गनि सां गॾु गुज़ारियो। संदसि ठटे ज़िले में अचण वञण जो सबबु उन वक़्तु उहो हो त उन वक़्त में ठटो ज़िलो इल्म जो शहर हुयो। हा जूं जेके बि सूरमे आहिनि घणे भाङे उन्हनि में वॾो तादाद माना लाड़ सां तालुक़ रखंदड़ आहे, ऐं उन्हनि खे उन ॻायो बि आहे। पाण हिते जेका सियाहत कई अथसि, जीअं पाण शुरू में हंगलाज ॾांहुं वियो हो, उन वक़्तु बि जेको हितां गंजे टकर वारो सफ़र करे पहुतो हंगलाज ॾांहुं पहुतो, पर उन वक़्तु बि हिन जेके से सुर खावड़ी रामकली लिखिया, ऐं उनखां पोइ सुर सोहणी ते ससुई ते 5 सुर लिखिया सिलसिले उन सियाहत जे नतीजे में। ऐं उन खां पोइ हू लाड़ में अक्सर ईंदो वेंदो रहियो। ऐं हिन जूं जेके बि सुरमियूं हुयूं उन्हनि में घणो हिसो पति जेको सो लाड़ जो आहे, जीअं नूरी आहे, ससुई आहे, ऐं सोरठ जो बि कच्छ आइनी सां तालुक़ु हुअण जे करे उहो बि सम्झो त हिन हिसे सां ॻंढापियल आहे। ऐं नूरी खे बि घणो तमामु ॻायो अथसि। ससुई ते त 5 सुर लिखिया अथसि। आउं सम्झां थी त उन जी ॿोली हिकिड़े सिर्फ़ु लाड़ जे कंहिं शाइर जे लाइ ईअं चयो वञे त उन ई ते इहो यानी उहो अॼु बि उनखां मुतासिर आहे या लिखे थो, पर लाड़ जो शाह साईं जो जेको फ़िक्रु आहे उहो आउं सम्झां थी त ज़िंदगी जा उन में अहिड़ा क़दर मौजूदु आहिनि जो अॼु बि हर इंसान ज़ात जे लाइ, हर शाइर लाइ, हर लिखण वारे लाइ कारात आहिनि। तंहिंजे करे जेको बि लिखे थो सो उन जे फ़िक्र जे ॿाहिरि दायरे खां कॾहिं बि ॿाहिरि निकिरी लिखियो ई न आहे। चाहे लाड़ वारा त सभु उहा ॿोली बि इस्तेमालु कनि था, उनजो फ़िक्र बि कनि था, पर तव्हां सम्झो त शेख अयाज़ बि उनखां ॿाहिरि कोन्हे। पर बैन अल-अक़वामी सतह ते जेकॾहिं ॾिठो वञे त शाह साईं जे फ़िक्र खां ॿाहिरि निकिरी अॼु ॾींहं ताईं बि का बि अहिड़ी शइ कान रची वई आहे जेका सम्झिजे त उन न लिखी हुजे या उन जे फ़िक्र में न आई हुजे। भिटाई सॼी सिंध जे तहज़ीब, तमदन ऐं तारीख़ जो तर्जुमान आहे।
इन करे उनखे ख़ाली कंहिं हिकिड़े ख़िते सां न, पर असां उन ते इहा दावा करे सघूं था त हू ख़ासि लाड़ ख़िते सां उनजा वॾा तालुक रखंदा रहा। हुनजी ॿोली जेका हुई सा लाड़ जी हुई, तंहिंजे करे हूअ ॿियनि खां असांखे वरी बि वधीक वेझो आहे। शाह लतीफ़ जा जेके आहिनि ठटे ज़िले जा टे अहम किरदार आहिनि, हिकिड़ो नूरी ॼम तमाची जो, ॿियो ससुई पुनू वारो ऐं टियों मोरड़े मीर बहर वारो। इहे जेके टे किरदार आहिनि, इहे टई किरदार इन्हनि में समाजी तब्दीली वारो पहलू मौजूदु आहे, इन्हनि में मज़ाहिमत मौजूदु आहे, मज़ाहिमत ऐं जदोजहद आहे। ससुई जी जेका आहे उहा तमामु वॾी मज़ाहिमत आहे, जदोजहद आहे, ऐं उहो जदोजहद जो किरदारु जेको आहे ऐं उन में समाजी तब्दीली बि आहे। उन सां गॾोगॾु मोरड़े मीर बहर वारो जेको किरदारु आहे उहो त हुई हिकिड़े मच्छ सां उनजी वेड़ आहे, उहा जेका उनजी वेड़ आहे उहा वेड़ बि असांखे तमामु वॾो हिकिड़ो सबक़ु थी ॾिए। इन मां जेको असांखे सबक़ु मिले थो त बहादुरी त अहम शइ आहे, पर उन सां गॾोगॾु दानाई अक़लमंदी अहम शइ आहे। छो त मोरड़ो जेको आहे उहो अक़लमंदी जी अलामत आहे, ऐं जेके उनजा 6 भाइर हुआ उहे बहादुरी जी अलामत हुआ। हिते जेको आहे अक़लमंदी बहादुरी जी भेट कई वई आहे, त बहादुरी बराबरि अहम शइ आहे, पर उन सां गॾोगॾु अक़लमंदी बि अहम शइ आहे। ऐं इहा अक़लमंदी हुई जंहिंजे करे हिकिड़े ज़ालम मच्छ जो मुक़ाबिलो थियो ऐं जंहिंजे करे जेको आहे हू फातह थियो। ऐं हिन में ख़ासि जेको सबक़ु जेको ॾिनो आहे शाह साईं, उहो इहो ॾिनो आहे अक़लमंदी ऐं बहादुरी में जेका अहम शइ हिननि ॿिन्ही खां वधीक कहिड़ी आहे। हूअं त बहादुरी खे बि हुन अहम चयो आहे, जीअं शाह जो शहर आहे, अलाह ॿ हिकु सूरे ॿियो ॾातार, अलाह ॿ जियन हिकु सूरे ॿियो ॾातार, हू भॻे कटक विढ़े, हू अड़ियनि जो आधार, ॻोरा ॿिन्ही पार, पर ॿाहूं ॾियनि ॿियनि खे। त इहे जेके आहिनि बहादुर आहिनि ऐं सखी आहिनि, ऐं इहे जेके आहिनि इन्हनि सां बि वॾा मसाला आहिनि, पर हू ॿियनि खे ॿाहूं ॾींदा आहिनि, ॿियनि खे फ़ाइदो ॾींदा आहिनि। इहो हो उनजो किरदारु। अच्छा, मज़ाहिमत जे हवाले सां शाह लतीफ़ जी जेकॾहिं शाइरी ॾिसिजे थी त उन में मज़ाहिमत बि आहे, समाजी तब्दीली बि आहे। मिसाल तौरु उन दौर जो जेको समाज हो, उन समाज जी अकासी शाह लतीफ़ कई आहे, अणकी अयां न थिए की परूड़े कोन, सची जही सोन मोहन पई माण्हूअ। हाणे जो मतिलबु आहे त ही उन दौर जे हवाले सां चयल आहे, अणकी माना अण कयल ॻाल्हि, अयां न थिए माना ज़ाहिर न थिए। जेका अण कयल ॻाल्हि न हूंदी आहे उहा ज़ाहिर आहे, त उहा जेका आहे उहा लिकली रहंदी आहे, उहा ज़ाहिर न थींदी आहे। अणकी अयां न थिए की परूड़े कोन, अहिड़ी सूरत हाल आहे समाज जी जेका ॻाल्हि की वञे थी माना कई वञे थी, उहो केरु सम्झे ई नथो। इन करे सची जही सोन मोहन पई माण्हू, सोन जहिड़ी सची ॻाल्हि माण्हू सम्झनि ई नथा। त उन दौर जी समाज जी सूरत हाल हुई, हुन ज़ाहिर आहे इहे जेको समाज आहे उन समाज में तब्दीली थिए चाही। शाह भिटाई मखदूम मोइन ठटवी खां अलावा शाह इनायत सां मिलियो, पाण केतिरियूं ई रिहाणियूं कयूं। शाह इनायत जी शहादत ते उन ग़म में सुर कल्याण में बैत चया ऐं पाण झोक ईंदो हुयो। अॼु न ओता कुन में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया मरियूं मुंहुं मारीन, जेकी जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। शाह इनायत जॾहिं दहलीअ खां ठटे में आयो आहे त उन सां हिंदुस्तान जा तमामु घणा फ़क़ीर हुआ। त इहा जेका हाणे शाहजहान मस्जिद आहे, इन जो जेको ग्राउंड आहे, इते अची पाण वेठा। पोइ उन में मुइन ठटवी जी पहिरीं मुलाक़ात शाह इनायत सां थी आहे। मुइन ठटवी उहो माण्हू हो जंहिंजो शाह लतीफ़ मौत कंदो, ऐं इहा ई इतां ई रस्तो ठहियो आहे जो इहो आहे सभिनी तारीख़नि में आहे त शाह लतीफ़ जॾहिं बि जितां बि सॼी सिंध मां या हिंदुस्तान मां या जिते बि वेंदो हो, उतां घुमी जेको इल्मु अची पिराईंदो हो या उते राग जेको अची ॻाईंदो हो, सो राग अची मुइन वटि ॻाईंदो हो। ऐं उन जो आउं तव्हांखे ॿुधायां त इन हद ताईं जो जॾहिं पाण आख़िरी राग ॻाइणु आयो, उतां भिट शाह खां निकितो त हलो अॼु फ़क़ीरनि खे चई त हलो अॼु राग ॻाइणो आहे ठटे। मखदूम साहब वटि मुइन वटि ठटवीअ वटि अची राग ॻाई
असर ताईं पाण राग ॻाईंदो रहियो। पोइ असर जो मुइन ठटवी उथी हिजरे में वियो ऐं उते ई पाण हिन फ़ानी जहान खे अलविदा चयूं। ऐं शाह लतीफ़ उनजो कांधी थियो। कांधी थी जॾहिं ठटे खां ॿाहिरि आयो त पंहिंजे फ़क़ीरनि खे चयईं त हाणे ठटे अची छा कबो, जंहिं माण्हू लाइ ठटे अचिबो उहो माण्हू त हलियो हुयो। त माना त लतीफ़ एतिरी अक़ीदत मुइन सां रखंदो हो। ऐं मुइन अबुल कासिम नक्शबंदीअ जो मुरीद हो। पर जॾहिं शाह इनायत सां हुनजी मुलाक़ात थी, शाह इनायत जेको सॼी कच्छ भुज ऐं जैसलमेर दहली इतां खां थी इहे सभई उन टाइम ते ईस्ट इंडिया कंपनी हिंदुस्तान में इंटर करे चुकी हुई ऐं इहो सॼो हुन स्टडी करे पोइ हिते पहुतो। ऐं दहली ऐं बीजापुर जेका हुई उहा रियासत अहिड़ी रियासत हुई जंहिं मुग़लनि खे कॾहिं बि इंटर थियणु न ॾिनो। त मूंखे इहो लॻे थो त शाह इनायत जॾहिं उतां मोटी ठटे आयो आहे ऐं हुनजी मुइन हुनखे वठी पंहिंजे हिजरे में वियो आहे, उते जेका हिननि जी मुलाक़ात थी आहे उतां ई मुइन मुतासिर थियो आहे। ऐं पोइ मुइन लतीफ़ ऐं शाह इनायत, लतीफ़ मुइन खां मुतासिर हो, मुइन शाह इनायत खां मुतासिर हो। ऐं पोइ मुइन ऐं लतीफ़ ऐं शाह इनायत जी जॾहिं पाण में कचहरी थी आहे तॾहिं चई वेठो लतीफ़ त सूफ़ीअ साफ़ कयो दोई वर्क वजूद जो, तिहां पोइ थियो जीअरे पसंदि पिरीअ से। जॾहिं पाण जोक शरीफ़ में आया हुआ त उते पाण बैत चयो हुआ त अॼु न उताकनि में तालिब तंवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मूं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहो थी लॾे विया। त पाण जॾहिं हुते पहुता हुआ त सूफ़ी शाह इनायत शहीद जी शहादत थी चुकी हुई, पर उन्हनि आस्थाननि ते पहुता हुआ, उन्हनि कखनि ते पहुता हुआ त उते इहे पाण बैत चयो या ॿियो उन्हनि जो संदन मशहूरु बैत आहे त अॼु न उताकनि में ताज़ा पथर कख आदेसी उथी विया पई उॾामे रख सामी वॼाए सनख वीचारा वाट थिया। त इहे जेके बैत आहिनि उहे पाण उनजे तॾे ते पहुता, उनजे आस्थाने ते पहुता, उते जेके से वही पहुता। जोक शरीफ़ लतीफ़ साईं जो मरकज़ हो जेसि ताईं शाह इनायत शहीद ज़िंदा हो। लतीफ़ जवान आहे ऐं हू उमिरि रसीद आहे। उनजी शहादत जो जंहिं नमूने लतीफ़ साईं ढकियल लफ़्ज़नि में इशारनि किनायनि में ज़िक्र कयो आहे। सुर कल्याण में सुर जमल खे शहादत जो जेको बि आहे सूर्य सॾु थियो का हलंदी जैनियूं वञनि तित पियो नालो नीअं गिननि जे करीब तूं अॼु वाधायूं मन मुरादूं पुनियूं थियूं सरहायूं सां आदा पाण अल्लाह आदा पिरी अल्लाह सदम जा साब जिल जो वारिस तूं या अल्लाह, जिल जो वारिस तूं या अल्लाह से रहंदा नैना मुंहिंजा से रहंदा